अस्सलामुअलैकुम डियर व्यूअर्स, वेलकम टू सिंधी इंफोटेनमेंट। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं IBS अखर पारां जेको आहे जॉब अपॉर्चुनिटीज़ अनाउंस कयूं वियूं आहिनि। इहे जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि असिस्टेंट प्रोफेसर एंड लेक्चरर जे लाइ। असिस्टेंट प्रोफेसर BPS 19 जो आहे ऐं जेको लेक्चरर आहे उहा BPS 18 जी आहे। अचो त ॾिसूं था हिननि जी डिटेल ऐं हिन में अप्लाई कीअं कजे। IBS अखर पारां असिस्टेंट प्रोफेसर BPS 19 जूं जेके जॉब्स अनाउंस कयूं आहिनि उन में फील्ड आहे इकोनॉमिक्स, अकाउंटिंग एंड फाइनेंस, एग्री बिजनेस, इस्लामिक फाइनेंस ऐं लॉ। ऐं जेके लेक्चरर जूं पोस्ट आहिनि उहे मैथमेटिक्स, कंप्यूटर साइंस, फिजिकल एजुकेशन, कंप्यूटर सिस्टम इंजीनियरिंग, अकाउंटिंग एंड बायो साइंस। असिस्टेंट प्रोफेसर BPS 19 जे लाइ जेका क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे उहा PhD आहे इन रिलेवेंट। लेक्चरर जे लाइ जेको आहे क्वालिफिकेशन MS MPhil हुजे, 18 ईयर ऑफ एजुकेशन इन रिलेवेंट फील्ड फ्रॉम हिक रिकॉग्नाइज्ड यूनिवर्सिटी और इंस्टीट्यूशन। कैंडिडेट मस्ट possess फर्स्ट क्लास 3.00 CGPA इन ऑल डिग्रीज विथ नो थर्ड डिवीजन। जेको आहे कैंडिडेट जेको आहे बैचलर डिग्री, MS डिग्री एंड PhD में जेको आहे मस्ट 3 एंड अबव CGPA हुजे विथ नो थर्ड डिवीजन। एकेडमिक कैरियर में थर्ड डिवीजन न हुजे। उन खां पोइ हेठा जनरल गाइडलाइंस आहिनि। इंटरेस्टेड कैंडिडेट में सबमिट ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म। ही ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म जी लिंक ते तव्हांखे अप्लाई करिणो आहे। बाद में असां हिनखे बि ॾिसूं था ते अप्लाई कीअं कबो। आफ्टर सबमिशन ऑनलाइन एप्लीकेशन कैंडिडेट में डाउनलोड सिस्टम जनरेटेड चालान ऑफ 1000। आफ्टर ऑनलाइन एप्लीकेशन तव्हांजो सिस्टम जनरेटेड चालान जनरेट थींदो 1000 जो। चालान कैन बी डिपोजिटेड इन एनी ब्रांच ऑफ ABL MCB, अलाइड बैंक या MCB जी कंहिं ब्रांच में तव्हां चालान पे करे सघो था। कैंडिडेट रिक्वायर्ड टू अपलोड देयर रिक्वायर्ड डिग्री, CNIC, डोमिसाइल, PRC एंड रिलेवेंट एक्सपीरियंस सर्टिफिकेट, वन रिसेंट फोटोग्राफ एंड डिपोजिट चालान व्हेन अप्लाइंग ऑनलाइन। अप्लाइंग ऑनलाइन जे वक़्तु तव्हांखे ही रिक्वायर्ड डॉक्यूमेंट हूंदा जेके 3rd नंबर में लिखियल आहिनि। कैंडिडेट ऑलरेडी इन गवर्नमेंट सर्विस मस्ट अप्लाई थ्रू प्रॉपर चैनल। जेके कैंडिडेट गवर्नमेंट सर्विस में आहिनि उहे थ्रू प्रॉपर चैनल अप्लाई कंदा। कैंडिडेट कैन अप्लाई फॉर वन पोजीशन पोस्ट ओनली। कैंडिडेट जेको आहे कंहिं बि हिकिड़ी पोस्ट जे लाइ एलिजिबल हूंदो। लास्ट डेट जेका हिन जी आहे 7 फरवरी आहे, 7 फरवरी 2022। तव्हां ॾिसूं था त हिन में अप्लाई कीअं कजे। अप्लाई करण जे लाइ सभ खां पहिरियां तव्हांखे कंहिं न कंहिं ब्राउज़र ते वञिणो पवंदो ऐं उते जेको URL आहे apply.iba-suk.edu.pk ते तव्हांखे क्लिक करणु। apply.iba-suk.edu.pk ते क्लिक कंदासीं थी तव्हां वटि पोर्टल अची वेंदो। ते तव्हांखे सभिनी खां पहिरियां पंहिंजो क्रिएट अकाउंट करिणो आहे। जीअं ई तव्हां क्रिएट अकाउंट कंदो थी तव्हां वटि फॉर्म अची वेंदो ऐं इन में जेका जेका रिक्वायरमेंट आहे इहा तव्हांखे फिल करे ऐं पंहिंजो अकाउंट पहिरियां क्रिएट करिणो आहे। हिन ते सभिनी खां पहिरियां फर्स्ट नेम ऐं लास्ट नेम ॾियणो आहे। पोइ मोबाइल नंबर, पोइ CNIC, उन खां पोइ तव्हांखे पासवर्ड लॻाइणो आहे, क्रिएट करिणो आहे को बि। सेम पासवर्ड वरी लॻाइणो आहे। हिते तव्हांखे पंहिंजी ईमेल ॾियणी आहे। ईमेल ॾेई करे पोइ हिते तव्हां वटि वेरिफिकेशन कोड तव्हांखे ईमेल ते रिसीव थींदो। तव्हां हिते रिसीव कोड ते क्लिक कंदा पोइ तव्हां वटि ईमेल ते वेरिफिकेशन कोड रिसीव थींदो। हिते लिखियल आहे प्लीज़ वेट वाइल यू रिसीव यूअर वेरिफिकेशन कोड सून ऑन यूअर मोबाइल नंबर एंड ईमेल। हाणे त मूं मोबाइल नंबर ते अची वियो आहे वेरिफिकेशन कोड। मां हितां ई मोबाइल मां ॾिसी करे ऐं कोड मिलाए थो छॾियां जेको असां वटि रिसीव थियो आहे। ही कोड रिसीव थियो ऐं ही कोड असां हिते हणी करे ऐं पंहिंजो क्रिएट अकाउंट ते क्लिक कंदासीं। जीअं ई असां अकाउंट क्रिएट कयो थी असांजो अकाउंट क्रिएट थी वियो ऐं हीअ जेको आहे अवेलेबल जॉब्स जी लिस्ट थी अचे पूरी। ही तव्हां हितां ड्रॉप डाउन सां हेठि करे ऐं ॾिसी सघो था। ही ॾिसो ही लास्ट में हाणे ही स्टार्ट थी वियूं लेक्चरर जूं। लेक्चरर बायो साइंस, लेक्चरर अकाउंटिंग, ठीकु आहे। उन खां पोइ ही हेठां ही असिस्टेंट प्रोफेसर लॉ, असिस्टेंट प्रोफेसर एग्री बिजनेस, जेके बि मीन्स मैंशनड हुयूं एडवर्टाइज़मेंट में सभु जॉब्स हिते आयूं। जेको जंहिं जॉब में एलिजिबल आहे उहो हिते अप्लाई ते क्लिक कंदो। जीअं अप्लाई ते क्लिक कंदासीं सबमिट एप्लीकेशन जो अचे थो, ॿियो शो एडवर्टाइज़मेंट जो थो अचे।
सबमिट एप्लीकेशन जे प्रोसेस ते जीअं तव्हां क्लिक कंदव तव्हांजो फॉर्म स्टार्ट थी वेंदो ऐं हीअ तव्हांखां हिते तव्हांजी पिक घुरंदो। तव्हां पंहिंजी पिक अपलोड कंदव। हिते तव्हां CNIC जो फ्रंट इमेज, CNIC जो बैक, ईअं सॼो तव्हां फॉर्म फिल करे पूरो करे अप्लाई कंदव। उम्मीद था कयूं त तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो IBS अखर जी जेके न्यू जॉब्स आयूं उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं अव्हां ताईं हर वीडियो पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।